साहब जो दौरे ते जो निकिता आहियो तव्हां पंहिंजो सिंध जे हिते जेको महांगाई जे हवाले सां शिकारपुर में बि तव्हां रैली कढी त छा था सम्झो त गवर्नमेंट जेको आहे माना इन ते जेको अमलदारमंद कंदी ऐं फ़ैसिलो वठंदी ऐं आईंदा जो तव्हांजो लाइ अमल छा आहे? महंगाई बिस्मिल्लाह रहमान रहीम। जिए भुट्टो, जिए भुट्टो अज़म, जिए सिंध, जिए हारी। ही महंगाई के खिलाफ पूरो पाकिस्तान में एहतजाज थी रहा है। पेट्रोल और मसूलात महंगाई जेका है वो एतरो बाड़न है जो आवाम जो ज़िंदगी खसण जो एक फार्मूलो है। ये समझौता है कि इंसान के कत्ल करण जो एक स्प्रे किया थो वजे। इन सूरत में तो जी पेट्रोल महंगो ए तेल महंगाई के करे मानू बुख ए बदहाली करे अतू पिया वागे सड़ी मरी वजन गुरबत की बाह में। मां 6 तारीख़ का वठी जो है लाड़काने का कंबर शादात कोर ज़िलो है शिकारपुर में पहुतो आया। हिते शहर लाड़काने शहर का कंबर शहर का शिकारपुर शहर ताईं सभिनी शहर ज़िलनि वारनि नंढे खां वॾे सभ जो इहो ई आहे शिकायत त असांजी ज़िंदगी अजीरन थी वई आहे। ऐं हिते हिकिड़ा अहिड़ा बुज़ुर्ग शख़्सियतूं हुया जेके पंहिंजे हारप जे करे बचड़नि खे पालींदा हुआ। उन्हनि मुंहिंजे साम्हूं आबदीदा थी रोई ॾिनो त असां बुख ऐं बदहाली करे असां उहे उन्हनि खे 2 वेले जी मानी नथा खाराए सघूं ऐं असां लाइ को रस्तो थिए। ऐं चेयरमैन भुट्टो साहिब खे अपील कयो त को न को असां हारियुनि जे लाइ ऐं असांजे हक़ लाइ को हिकिड़ो हल कढे। ऐं महंगाई शदीद महंगाई है जेके इंसान की पहुँच इंसान ज़ात उनके कवर नथो करे सके। यह महंगाई के करे जेके आबादगार जा फसल आबाद न थी सघंदा उन करे हैवानात भी बुख मरंदा। माला जानवर पखिया पखड़ा उन्हनि ताईं भी अनाज जेको आहे पहुचण वॾो मुश्किल आहे। हाणे जंग जेको लॻे थो अमेरिका ऐं ईरान जो उते तेल ऐं पेट्रोल एतिरो सस्तो आहे जो उन में कॾहिं बि कंहिं क़िस्म जो मज़ाहमियत या एहतजाज न थिया आहिनि। ऐं पाकिस्तान में न जंग लॻो आहे न ख़ुदा पनाह न कहिड़ो आहे हेॾा हालात थिया आहिनि। हीअ हिकिड़ा अहिड़ी माफ़िया आहे जेको हिन मज़लूम माण्हुनि खे मारणु थो चाहे, यतीम करणु थो चाहे। घर घर में इन मुख़लिसी जे करे माण्हू हिक ॿिए खां तंग थी ऐं जंग जी सूरत में थी विया आहिनि। पंहिंजा ख़ानदानी वेढ़ा पाण में विढ़ी रहिया आहिनि। क़ौमूं पाण में जंग करे रहिया आहिनि। धाड़ा फुर ॾोह इहे बदअमनी जेका आहे इन महांगाई जे करे असां पुरज़ोर मुतालबो था कयूं त वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ अखि पटे ऐं इंसान ते इंसानियत धारे ऐं आवाम खे रिलीफ ॾिए ऐं आवाम जी जेका ख़वाहिश मुताबिक़ महांगाई ख़तमु करे। जीअं बैन अवी लेवल ते तेल जा अघ रेट आहिनि ऐं उन मुताबिक़ आवाम खे सहूलियत अता करे। अच्छा, इहा शइ नथी थिए त आईंदा जे लाइ अमल तव्हांजो छा हूंदो? आइंदा जे लाइ अमल आहे त हितां खां वठी पोइ असांजी पूरे सिंध में जेके असांजा दौर आहिनि ऐं आवाम वटि वञूं था ऐं उन आवाम जे राय जे मुताबिक़ आवाम जीअं आवाम जी राय था ॾिसूं त उन्हनि जो राय छा आहे। ऐं असांखे 2-3 ज़िलनि में जेका असांजी मिली आहे ख़बर त हर घर मां जेके भाती आहिनि न उहे सभु एहतजाज लाइ तयारु आहिनि। सभिनी जो इहो ई आहे त असांजा त कमु शहीद जिते मोहतरमा पंहिंजो हिकिड़ो ऐलान कयो हो या उते असां पंजाब जो रस्तो रोकियो या कराची जे आम शाहरान खे रस्ता रोक करे हिते प्रेस क्लब में हज़ार लखनि जी तादाद में गॾु थियो ऐं असां हुकूमत खे इहो चिता ॾियो त असांजा हक़ जेके आहिनि उहो बहाल कयो। ॿिए सूरत में पाकिस्तान जे अंदरि हारी जेको आहे अहिड़ो इनकलाब आणींदो जो पाकिस्तानी हुकूमत जी कोशिशि। तव्हांजो सुवाल पंहिंजी जाइ ते। पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि ख़ामोश न रहियो अवामी हक़ ऐं हक़ूक़ जे लाइ। त अवाम सां जेका बेइंसाफ़ी थी अॼु खां न शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खां ऐं बिलावल भुट्टो साहिब जे हिन पंहिंजे जिदोजहद में हमेशह लाइ निर्वार ऐं खुली ॻाल्हाईंदा आहिनि त अवामी हक़ हक़ूक़ असांखे वधीक पंहिंजा असां उन्हनि खे अहमियत था ॾियूं त आवाम जी बेरोज़गारी महांगाई
ख़तमु कई वञे ऐं